गेम शो सिंध जो सब खां वॾो गेम शो सिंध जो सब खां वॾो गेम शो अस्सलामुअलैकुम आया ज़ोहेब तानियो तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध जो सभ खां वॾो गेम शो द वन एंड ओनली हो जमालो आई सां वेलकम कंदासीं पंहिंजी हाज़रीन खे पंहिंजे नाज़रीन खे असांजे हिन शो में उम्मीद आहे सभु ख़ुशि हूंदो ठीकु ठाक हूंदो कैसे हैं भाई ख़ुशि आहियो आवाज़ छो न पई अचे सभु ख़ुशि आहियो मज़े में आहियो टाट आहियो ॿार बच्चा ख़ुशि आहिनि पाण बि ख़ुशि आहियो मिट माइट भी खुश आहिनि हाँ न ओके जी ज़बरदस्त ईअं ई हमेशह ख़ुशि हुजो ॿियनि खे बि ख़ुशि रखो तव्हां बि ख़ुशि आहियो ही साइड भी ठीकु लॻो पियो आहे मूंखे चुप न घुरिजो तव्हां मुंहिंजे एक्टिव ऑडियंस चाहिए जॾहिं एक्टिव ऑडियंस हूंदी आहे त मज़े सां असां गेम्स खेॾंदा आहियूं एनीवेज़ वेलकम त करे छॾियोसीं तव्हांखे पंहिंजे शो में ऐं हाणे हिकिड़ो मूंखे सवाल आहे लेट्स आस्क दैट क्वेश्चन फर्ज़ कयो अगरि तव्हांखे अलादीन जो चिराग हथ लॻे ऐं हुन मां जिन निकिरी अचे तव्हां खां तव्हांजूं ॿ ख्वाहिशात पूछे त आपकी कौन सी ख्वाहिशात होगी जी तव्हांजूं ॿ ख्वाहिशात कहिड़ियूं हूंदियूं चले जी हिकिड़ो हथु मथे थियो आहे साम्हूं माइक खणी वेंदा भाउ वेठो आहे जल्दी जल्दी माइक खणी ईंदा किसके पासे राशिद हरियप राशिद ठीकु आहे जेसि ताईं राशिद माइक खणी अचे तेसि ताईं अची वञो स्क्रीन ते जेके असांखे पंहिंजे घरां ॾिसी रहिया आहिनि अगरि तव्हां बि असांजे हिन शो जो हिसो थियणु चाहियो था असांजे शो में पंहिंजी फैमिली सां अचणु चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल कयो व्हाट्सएप कयो फ्री रजिस्ट्रेशन करायो इंजॉय कयो असांजे सेगमेंट्स खे ऐं विन कयो लातादाद इनामात त अॼु ॾिसंदासीं त कंहिंमें आहे दम कंहिंमें आहिनि स्किल्स केरु आहे शार्प केरु आहे इंटेलिजेंट ऐं केरु खटे वेंदो पाण सां इनामात चलिए जी मुझे अॼु जो जेको सवाल हुयो वो सवाल यो है तो अगर आपके हाथ अलादीन का चिराग लग जाए उसमें से जिन निकल के आपसे आपकी दो ख्वाहिशात पूछे तो आपकी कौन सी ख्वाहिशात होंगी माइक सेट थियो न थियो राशिद जल्दी खणी अचो इहो पहिरियों करणु घुरिजे हा चले जी जेसि ताईं तव्हां माइक खणी अचो तेसि ताईं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जे असांजे शो में असां सां ताउन कयो आहे एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट इन होम अप्लायंसेस उन सां गॾो गॾु अरेबियन ब्यूटी क्रीम जहां खूबसूरती खुद बोले गोरी रंगत पाए और कील मुहां से दाग धब्बों झाइयों को कहें गुड बाय अरेबियन ब्यूटी क्रीम बाय केएस कॉस्मेटिक्स इंटरनेशनल्स उन सां गॾो गॾु असां सां ताउन कयो आहे तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम असां सां गॾु आहे क्यूएनएन फ्लेवर्स मेकिंग मदर्स हैप्पी क्यूएनएन फ्लेवर दे रहा है ओ जमालो गेम शो के तमाम व्यूवर्स के लिए बेहतरीन डिस्काउंट ऑफर क्यूएनएन फ्लेवर्स की वेबसाइट पे जाएं www.qnflavors.pk और यूज करें ये कॉपन कोड HJO और पाएं बेहतरीन डिस्काउंट उन सां गॾो गॾु फ्रूट नेशन बाय इफ्तिखार अहमद एंड को हम हैं बागबान लश फ्रूट ड्रिंक 7 यूनिक और मजेदार फ्लेवर्स में आता है जिसमें गावा एप्पल मैंगो ऐप मस्ती पंच लेमनिस्तान पीच शामिल हैं मैंगो ऐप में आपको सेब और आम का एक बेहतरीन कॉम्बिनेशन मिलता है जबकि लेमनिस्तान का टेस्ट अलग और लज्जत भरा है क्योंकि इसमें हिमालयन साल भी मिलाई जाती है लश फ्रूट ड्रिंक्स तो फिर हो जाए लश और ऐसा करोगे एबीसी जूस बाय फ्रूट नेशन एबीसी जूस बाय फ्रूट नेशन हैज 100% fruit content. It is a blend of apples, beetroots and carrots. It is an instant dose of healthy energy to detox your system. Pakistan's #1 ABC juice by fruit nation. No artificial colors, no added sugar, no preservatives. Perfect for health conscious people. हम तुम चॉकलेट पान मसाला, हम तुम बस और कोई नहीं. हम तुम चॉकलेट पान मसाला by Golden Foods. और ऐसा करोगे ट्रिंगो स्नैक्स अब ट्राई करो ट्रिंगो by Golden Foods.
उन सां गॾो गॾु असां सां आहे मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन। नेल्सन विद अस क्यों, यही तो रंग है जिंदगी का। ऐं असां सां गॾु आहे बॉडी सॉल कॉस्मेटिक्स। बॉडी सॉल लाया आपके लिए 4 डिफरेंट फ्रेग्रेंस में हैंड वॉश, जिसको इस्तेमाल करके अपने हाथ को रखें सॉफ्ट और जर्म से फ्री। कनेक्शन टू द ब्यूटी वर्ल्ड बाय द हाउस ऑफ केमिकल्स। उन सां गॾो गॾु आहे पांडा केमिकल्स पांडा लिक्विड डिटर्जेंट, सफाई और हिफाजत साथ साथ। ऐं असां सां गॾु आहे न्यू एरा ज्वेलर्स। न्यू एरा ज्वेलर्स pioneers since 1964. New era with experience of decades serving all over Pakistan with prestigious values and records. इन सां गॾो गॾु खोड़ सारियूं ताड़ियूं थियूं आहिनि असांजे स्पॉन्सर्स जे लाइ जंहिंजा गिफ्ट ईंदा आहिनि तव्हां ॾे। ऐं हाणे असां वधंदासीं पंहिंजे सवाल जी तरफ़। माइक सेट थी वियो, मूंखे ॿुधाईंदा। अञा ताईं माइक सेट न थियो आहे त असां छा कंदासीं, ऑडियंस खां कीअं पुछंदासीं? काइंडली जल्दी जल्दी कयो, अदरवाइज ॿियो को जुगाड़। चले जी, मुझे लगता है कि आज वो टेक्निकल प्रॉब्लम रहेगी ऐं असां देर न कंदे पंहिंजे गेम्स जी तरफ़ हलंदासीं। ऐं फर्स्ट सेगमेंट जेको आहे असांजो उहो आहे लूडो वारो, डाइस वारो, छके वारो। उन जे लाइ चूज़ कंदासीं। चले जी, लेट्स सिलेक्ट द पार्टिसिपेंट्स। केरु केरु अचणु चाहींदो ऐं खेॾणु चाहींदो। असांजो पहिरियों सेगमेंट जेको आहे अरेबियन ब्यूटी क्रीम जे ताउन सां जहां खूबसूरती खुद बोले, गोरी रंगत पाए और कील मुहां से दाग धब्बों झाइयों को कहें गुड बाय। अरेबियन ब्यूटी क्रीम बाय KS कॉस्मेटिक्स इंटरनेशनल। चलें जी, लेट्स बिगिन दिस सेगमेंट जिसमें हमें चाहिए होती हैं बहनें। कौन कौन आना चाहेगा? 3 भेणियूं असांखे घुर्जनि हिन सेगमेंट जे लाइ। 3 सिस्टर्स जी। केरु अचणु चाहींदो हितां? ॿियो कुझु बि न करिणो आहे, असां वटि छको आहे, इहो फिट ई करिणो आहे बसि, ॿियो कुझु न करिणो आहे। पॉइंट्स असां पाण काउंट कंदासीं। जेसिताईं मां होॾां चकर हणी अचां, हिन सिलेक्ट कंदासीं भेणुनि खे, पोइ होॾां बि ईंदासीं। 3 सिस्टर्स वी नीड अरेबियन ब्यूटी क्रीम जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे। तव्हां अचो, मुंहिंजी भेण आप आ जाएं और आप भी आ जाए मेरी बहन। इस साइड कोई है जो आना चाहे, जिसने पार्टिसिपेट ना किया हो? चले जी, मुंहिंजी भेण तव्हां ईंदा, तव्हां अचो मुंहिंजी भेण। चले जी सिस्टर्स सिलेक्टेड। ऐं ही आहे मुंहिंजे हथ में डाइस अरेबियन ब्यूटी क्रीम जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे जहां खूबसूरती खुद बोले। मेरी बहनों, आपको क्या करना है? इन डाइस के तव्हांखे जस्ट ईअं उछलाइणो आहे। तव्हांखे असां 3 चांसेस ॾींदासीं, 3 चांसेस। लास्ट में जिस बहन की हाईएस्ट पॉइंट्स होंगे विल बी द विनर असांजे इन सेगमेंट जी जेको अरेबियन ब्यूटी क्रीम जे ताउन सां। चले जी, हिते स्टैंडी भी पई न अरेबियन जी। ओके, लेट मी कम हियर। ही तव अरेबियन ब्यूटी क्रीम जी स्टैंडी हु ऑलवेज केयर्स फॉर यू। हमेशा तव्हां जे लाइ केयर हूंदी आहे अरेबियन ब्यूटी क्रीम के। चले जी, हिकु दफ़ो ज़रूरु इस्तेमालु कयो, तव्हां बि ख़ूबसूरत लॻणु तव्हांजो हक़ आहे। हिन जा डिफरेंट ॾिसो प्रोडक्ट्स आहिनि ऐं सभु प्रोडक्ट्स हिक खां हिकु आहिनि। सो अरेबियन ब्यूटी क्रीम यूज़ कयो ऐं ख़ूबसूरत बणिजी वञो। सो सिस्टर से स्टार्ट करदासीं। आपसे स्टार्ट करेंगे मेरी बहन, आप आइएगा आगे। ही डाइस तव्हांजे हथ में। 3 चांसेस तव्हांखे ॾींदासीं। ऑडियंस जे लाइ जो डिली थी वई आहे, थोरी तालियां बजा के स्टार्ट करे पंहिंजो फर्स्ट सेगमेंट। चले जी, भेण फिटी करे छॾियो। 5 पॉइंट फर्स्ट चांस में तव्हांजो। ठीकु आहे, ही तव्हांजो सेकंड चांस आहे मेरी बहन। भेण खे वॾी उॿारी आहे। चले जी, छक्को, ओ भाई छक्का। 6 and 5 11 पॉइंट्स ऐं लास्ट में 1 आयो आहे, मतलब 12 पॉइंट्स तव्हां जूं मुंहिंजी भेण। तो मेरे बच्चों याद रखिएगा, बहन की कितनी पॉइंट्स आई है? 12 पॉइंट्स आई है। ओके जी, नेक्स्ट तव्हांजी भेण अरेबियन ब्यूटी क्रीम जे ताउन सां सेगमेंट आहे। तव्हांजो फर्स्ट चांस आहे, यू गो 3 पॉइंट्स। ओके, सेकंड चांस 6 पॉइंट्स। वेरी गुड। 6 and 3 7 and 5 7 and 5 12। और पहली बहन के कितने थे? 12 थे। इन जो मतलब ॿिनी भेणुनि जे विच में टाई आहे। ऐं ॾिसूं था नेक्स्ट तव्हांजी भेण अगरि वधीक पॉइंट्स अचनि थियूं त असांजो मसइलो ई हल थी वेंदो। मुंहिंजी भेण, हियर यू मे गो 4 पॉइंट्स। ओके जी, अरेबियन ब्यूटी क्रीम जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे 4 and 2 6। ओके ओके, न अगेन ही विच ते आहे।
भेण तव्हां बि छको कढो। ओ भाई छक्का, ही छा थियो? तीन बहनों के बीच में टाई आहे। अब हम क्या करेंगे, तीनों बहनों को एक एक चांस देंगे, जिसकी हाईएस्ट पॉइंट्स आएंगे वही होंगी आज जी विनर। असांजे हिन सेगमेंट जी विनर। तो हिन भेण का स्टार्ट कंदासीं। एक चांस, सिर्फ एक चांस। फिटी कयो मुझी भेण। 5 पॉइंट्स, वेरी गुड। नेक्स्ट भेण असांजी गोल घुमा के फेंक रहे हैं। 6, ओके। 6, वेरी वेल, थैंक यू वेरी मच। आप बैठ सकती हैं। तो हाणे बिन जे विच में मुकाबलो आहे। चले मुझी भेण के पेरियां दींदा। एक काम करते हैं यार, आ जाए मेरी बहन, आ जाए आ जाए आ जाए आ जाए। Here you go. Only one. जी मुझी भेण। 6 पॉइंट। So congratulations मेरी बहन, तव्हां विन करे चुका आहियो असांजो ही सेगमेंट ऐं ही अरेबियन ब्यूटी क्रीम जा गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदा। उन सां गॾोगॾु भेण सां भी अरेबियन ब्यूटी क्रीम जो ही गिफ्ट वेंदो। बहुत सारी तालियां होनी चाहिए इनके लिए। इन सां गॾोगॾु असांजो ही सेगमेंट भी पहुचे तो पंहिंजी पुॼाणी थे। उम्मीद है तव्हां एंजॉय कयो हूंदो। ऐं हाणे वधंदासीं नेक्स्ट सेगमेंट की तरफ। मुझे ये बताएं, सेटिंग हो गई आपकी या नहीं हुई अभी तक? ठीक है, नहीं हुई, ठीक है। तो केॾांहुं न वञिणो आहे, असां वञूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक ते ऐं वापसि अची करे बाक़ी सेगमेंट्स खे कंटिन्यू कंदासीं। केॾांहुं न वञिणो आहे त हिकु दफ़ो ॿुधायो प्रोग्राम जो नालो छा आहे? वाह वाह, हो जमलो। सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो, सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो। Welcome back to our show, हो जमालो। So हाणे असां नेक्स्ट सेगमेंट की तरफ वधंदासीं, बाथरूम सिंगिंग जी तरफ वधंदासीं। तो भाई केर शौक़ तो रखे ॻाइण सां बाथरूम सिंगिंग जो? अच्छा कुछ है ना, खाने के लिए तो मना मत करो, खाइण जे लाइ कुछ आहे तो मना न कर। ही मैक्रोनीज आयूं आहिनि ऐं ही छा है, ये क्या है? ये भाई ये पैसे भी दे रही है मुझे। चले जी, बस शयूं आयूं आहिनि। किथे है फ्रूट नेशन जा गिफ्ट्स? किथे आहिनि ॿारनि जा? इनको गिफ्ट दीजिएगा। ही मैक्रोनीज हिन में छा है? हिन में इसको। ओ भाई ये ना बिरयानी भी आई तब। ओ भाई क्या क्या लेके आए? फ्रेंच फ्राइज। चले जी, इसको भी रखें। और ये क्या है? ओ व्हाट इज इट? व्हाट इज इट? अच्छा है वरी मिठो है। ओ माय गॉड। चलिए जी, इनको भी दीजिएगा। फ्रूट नेशन इनको भी दीजिएगा। ये हलवो आयो है, इनके मां टेस्ट क्या? ये रखो जल्दी सा। ये तो वही है जो अभी आपके कौन लेके आए थे? नहीं वही है, हाँ यही वाली चिप्स है। आपके भाई लेके आए थे, बहन लेके आई थी, कौन लेके आया था? यही वाली थी। चले जी, इनको भी दे दे, इनको भी दे दे। ही वठंदा। ही आहे बिरयानी के भी ओपन कयूं। थैंक यू वेरी मच बेटा। ही बिरयानी आई मटर में। आई लव मटर बिरयानी वेरी मच। या मुझे खाने दीजिए यार। कहीं चाहे ओहो आलू ही रखंदा। वाह भाई, अज त असांजी लय कराए छॾी तव्हां। अॼु लॻे तो डिनर में ॿियो कुझु न खाइणो पवंदो, असां इहो ई खाई करे डिनर कंदासीं। सो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट आहे, शुरू कंदासीं। भाई कौन कौन आना चाहेगा बाथरूम सिंगिंग में? जी अच्छा तव्हां अचो, तव्हां भी अचो, मुझा भा भाई अचो। हमारी बहनें भाई दोनों आ सकते हैं।
बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट है लश जे ताउन सा लश बाय फ्रूट नेशन। जिनको लगता है वो अच्छा गा सकते हैं, आप ऑलरेडी खेल के गई हैं ना, आप ऑलरेडी खेल के गई हैं, विन किया था ना आपने जी, आप गाती हैं। चले जी फिर इनको बुलाते हैं, अगर ये कह रही इतना कॉन्फिडेंटली, बस बेस्ट ही न कराए जो ना चाहे आए गाईंदी आया। तमाम चो मुझी भेण अदी आप आ जाएं, आप आ जाएं, आप आ जाएं, आप आ जाएं, और तमाम भी अचो अदी आप भी आ जाएं। अदी तमाम भी अचो। चले जी ठीक है। सो ॿ असां भाउर आहिनि, हिकु ॿ टे चार असां भेणियूं आहिनि। लश जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे लश बाय फ्रूट नेशन। पर उन खां पहिरियों हिकिड़ी वॾी अनाउंसमेंट है, आज आपको ऑडियंस जज नहीं करेगी। आज असां वटि बाबा वॾा जज मौजूद आहिनि जेके अची करे तव्हांजी परफॉर्मेंस के जज कंदा। तो हमारे साथ भाई सिंध जी न बल्कि पाकिस्तान जी वॾी सिंगर मौजूद है। मां छा चवां, कहिड़ी तारीफ़ कयां। मुंहिंजूं त वैसे अम्मी आहिनि, मां उन्हनि खे अम्मी चवंदो आहियां, ऐं मुंहिंजी माउ जी आहिनि, मां उन्हनि जो पुटु आहियां सम्झो। ऐं उन्हनि जो हमेशह मां इहो ई चवंदो रहंदो आहियां त उन्हनि जो जेको डिफरेंट स्टाइल आहे, यकतारे चपड़ी सां ईंदियूं आहिनि, कलरफुल ड्रेस सां ईंदियूं आहिनि, ऐं सोने ते सुहागो जॾहिं उन्हनि जे चेहरे ते जेका मुस्कुराहट हूंदी आहे उहा सभिनि खे भाईंदी आहे, लुभाए वेंदी आहे। माण्हू बाबा कंट्रोल ई न करे सघंदा आहिनि, ताड़ियूं ज़रूरु वॼाईंदा आहिनि। तव्हां पाण खे ई ॾिसी वठिजो, हाणे उन्हनि खे असां घुरायूं था तव्हांजे असांजी भरपूर तारियुनि में द वन एंड ओनली ताज मस्तानी। तालियों के साथ वेलकम करेंगे ताज मस्तानी के। पहिरियों त माइक कढी ॾींदा, माइक कढी ॾींदा, अम्मी के हथ में ॾींदा माइक। अस्सलाम वालेकुम। इन जे करे हथ खाली करे आई। अम्मी कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो? अल्लाह जा करम। तव्हां कीअं आहियो? सभु आयल महिमान ठीकु आहियो? तबियत सही आहे? वेलकम। अला करे खुश हुजो, आबाद हुजो। अम्मी कहिड़ा हाल आहिनि, ठीकु लॻा पिया आहियो? हेॾा वारनि खां हाँ हेॾा वारनि खां भाई देखिएगा कितनी एक्टिव है हमारी ऑडियंस। कैसे हैं सब? अम्मी पूछ रही हैं। ठीक आयो? खुश आयो? सब ठीक लॻा पिया आहिनि। तव्हां कीअं आहियो? मुंहिंजी आऊं ॾिसो पिया अल्हम्दुलिल्लाह हमेशह वांगे मुस्कुराहटूं चेहरनि ते। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां ॿुधायो, तव्हां मूंखे चयो अम्मी अॼु तव्हां जज थी अची बीहो। बिल्कुलु बिल्कुलु, अॼु तव्हां असांजे हिन सेगमेंट जा जज आहियो। पोइ मां यकतारो रखी आयसि। ठीकु आहे, असां उहो बि घुराईंदासीं, तव्हांखे साईं छॾण वारा न आहियूं। न न, पर माना मुंहिंजो फ़िलहाल जज में हाणे असां मौक़े जो फ़ाइदो वठण ॼाणियो आहे। उहो मूंखे ख़बर आहे चङी। छो होज मारो जे मंच ते तव्हांखे दिलि जी गहराइनि सां वेलकम कंदासीं। ऐं वरी मुंहिंजो पुटु साम्हूं हुजे ज़ोएब, अला साईं हयाती ॾे परवरदिगार, ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे मुंहिंजे बचनि खे। तव्हां जूं दुआऊं असांखे घुरिजनि अम्मी। माउरनि जूं दुआऊं चवंदा आहिनि त तव्हांजा बेड़ा ई पार करे छॾींदियूं ख़बर आहिनि। आहे त मूंखे इहो ख़िताब जेको आहे तव्हां बचनि त ॾिनो आहे अम्मी जो, दुनिया सॼी अम्मी। मूंखे पोड़ा पक्का नंढा वॾा अम्मी चवंदा आहिनि। सभु अम्मी चवंदा सभु अम्मी आहिनि। चवंदा आहिनि, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। चले जी अम्मी सभिनि जी अम्मी आहे, वन एंड ओनली अम्मी आहे। ऐं घणो कुझु सिखण काण बि मिलंदो आहे, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं सिखण काण मिलंदियूं आहिनि। सो हमेशह असांखे सम्झाईंदियूं रहंदियूं आहिनि पंहिंजे ॿारनि खे। सुठो जो छोकिरो आहे जो इहो न चई त सुठियूं सुठा खाधा पचाइण में सेखारींदे। पर अम्मी तव्हां उहे बि मूंखे कुझु रेसिपीज़ ॿुधायूं आहिनि, कॾहिं कॾहिं मां बि ठाहे वठंदो आहियां। सो हाणे असां वधंदासीं पंहिंजे सेगमेंट की तरफ। वन बाय वन असां सभिनि खे घुराईंदासीं। आपको पाकिस्तानी गाने गाने हैं, सिंधी गाएं, पंजाबी, सराइकी, बलोची, पश्तो, कंहिं भी लैंग्वेज में गायो। ऐं लास्ट में जज जेको आहे त आमी कंदी। देखते हैं कि अॼु केरु सुठो गाए थो ऐं केरु मारे थो मल। अॼु जे हिन स्पेशल सेगमेंट में जंहिंमें असां सां गॾु आहे ताज मस्तानी। तो स्टार्ट करते हैं हमारी बहन से। मेरी बहन आइएगा, आप आइएगा। अस्सलाम वालेकुम। नालो मुंहिंजी भेण जो हितां अची वञो फ्रंट में। पिरे किथां आया आहियो? सखर खां आया आहियो। छा पिया ॿुधायो? मां गानो गाईंदसि। चले जी साम्हूं तव्हांजे कैमरा। सखर जा माण्हू सुरीला हूंदा आहिनि अम्मी चइबी, ॾिसूं था अम्मी। चले जी स्टार्ट। बस हिते 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 अचो, हिते अचो, हिते अचो। साम्हूं तव्हांजी कैमरा आहे, कैमरा में ॾिसी करे तव्हांखे ॻाइणो आहे हीअं जीअं मां बीठो आहियां। ओके, साम्हूं कैमरा आहे तव्हांजी।
स्टार्ट क्यों? जुदा हम हो गए माना मगर ये जाने लो जाना कभी मैं याद आऊं तो चले आना बस ओके अमी छा चवण चाहिदो? सिंधी ॿुधायो न नंढड़ो नंढो वॾो गानो को सम्मी असांखे एॾो वॾो गानो ॿुधाए छॾे, हेॾो वॾो गानो चले जी शुरू Thank होते you. ही खत्म हो गया बस शुरू होते ही खत्म हो गया। आ जाए मेरी बहन। अस्सलाम वालेकुम। नालो मुंहिंजी भेण जो? कलसूम। किथां आहियो भेण? सखर मां तव्हां बि आया? सचल मां आया आहियो। सचल वारा छा पिया ॿुधाइनि? सिंधी सॉन्ग। ठीक है माइक थोड़ो क्लोज कजो। ओ शाम जो ही पहर नाव साँझे कयो शाम जो वाह भाई पहर नाव साँझे कयो कुछ तई ना कयो के तगालियूं कयो शाम जो ही पहर नाव साँझे वाह भाई शाम जो ही पहर नाव साँझे कयो। इन परफॉर्मेंस लाइ छा चवण चाहींदा? माशाल्लाह ज़बरदस्त इन्हनि परफॉर्मेंस ॾिनी आहे पर हाणे अॻियां ॿुधूं त ख़बर पवंदी। बिल्कुलु अॻियां ॿुधूं त पोइ ख़बर पवंदी। आदि अचो तव्हां अचो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम नालो तव्हांजो भेण? हरीबा किथां आया आहियो? कराची क्या सुना रही हैं? हर्जुल सजाद अली का जबरदस्त। साहिल पे खड़े हो तुम्हें क्या गम चले जाना साहिल पे खड़े हो तुम्हें क्या गम चले जाना मैं डूब रहा हूँ अभी डूबा तो नहीं हूँ ए वादा फरामोश में तुझ सा तो नहीं हूँ हर जुल्म तेरा याद है भूला तो नहीं हूँ ओके जी जबरदस्त। हर जुल्म तेरा याद है भूला तो नहीं हूँ। अचो मुंहिंजी भेण अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम तव्हांजो नालो अदी? साइका साइका। किथां आहियो भेण साइका? कराची कराची से। ये क्या सुना रही हैं? मेहदी हसन का गाना जिंदगी में तो सभी प्यार करते जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं। जी मुझी भेण। जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूंगी जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं तू मिला है तो ये एहसास हुआ है मुझको तू मिला है तो ये एहसास हुआ है मुझको मेरी ये उम्र मोहब्बत के लिए थोड़ी
तुझे ओके जी, जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं। जबरदस्त, बहुत अच्छा गाया, लेकिन अंतरे में थोड़ा बहुत जाके फिर वापस सही जगह पे आ गई। लास्ट जेको आहे त असां सां ये ॿ भाउर मौजूद आहिनि ऐं इन्हनि खे बि असां घुराईंदासीं। आ जाए मेरे भाई, आप आ जाए। ऐं मुक़ाबिलो ॾाढो सख़्तु थींदो थो वञे। लश जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे लश बाय फ्रूट नेशन। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नालो मुझे भाजो। मोहम्मद अयाज। मोहम्मद अयाज, केड़ा हाल आहिनि? ख़ुश आहिनि? अल्हम्दुलिल्लाह सर। किथां आयो? कश्मीर खां सर। कश्मीर खां, कराची खां कश्मीर। जी सर। स्पेशल समूरी सोना। ठीक है, छा पिया ॿुधायो अॼु? सर मां मेरे पास तुम हो सॉन्ग ॿुधाईंदुमि। मेरे पास तुम हो। वाह भाई, मेरे पास तुम हो। भूल जाने का हुनर मुझको सिखाते जाओ, जा रहे हो तो सभी नक्श मिटाते जाओ। चलो रस्मन ही सही, तुम मुझे मुड़ के देख तो लो, तोड़ते तोड़ते ताल्लुक को निभाते जाओ। कभी कभी ये मुझे सताए, कभी कभी ये रुलाए, कभी कभी ये मुझे सताए, कभी कभी ये रुलाए। फकत मेरे दिल से उतर जाइएगा, फकत मेरे दिल से उतर जाइएगा। बिछड़ना मुबारक बिछड़ जाइएगा। कभी कभी ये मुझे सताए, कभी कभी ये रुलाए। मैं समझा था तुम हो तो क्या और मांगूं, मेरी जिंदगी में मेरी आस तुम हो। ये दुनिया नहीं है मेरे पास तो क्या, मेरा ये भरम था मेरे पास तुम हो। मगर तुमसे सीखा मोहब्बत भी हो तो दगा कीजिएगा, मुकर जाइएगा। काइंडली मुझी माइक ऑन कंदा नथी हले। हलो 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 लास्ट बार सां गॾु आहे, असां उन्हनि खे बि घुराईंदासीं। अचो मुंहिंजा भाउ, लश जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे लश बाय फ्रूट नेशन। ये माइक नहीं चल रही मेरी। अस्सलाम वालेकुम। मौला मुश्किल अली जो कसीदो पेश कंदुसि। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। नाराए हैदरी, अली वली है मौला पर हकीमाम भी है, अली नात के कुरान कुदसी कलाम भी है। दिल में मोहब्बत रखो यकीन के साथ, दुरूद भेजने वाला सब मोमिन के साथ। ये इमदाद सना खान और गुलाम भी है। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। हैदर मौला, अली मौला, हैदर मौला, अली मौला। आज मजे करे दाढ़ी उड़ेगा।
मेरे मिल्लत के नौजवान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। मेरी मिल्लत के नौजवान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। हैदर मौला, अली मौला, हैदर मौला, अली मौला। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो, मौला है बोलता कुरान सुनो। हैदर मौला, अली मौला, हैदर मौला, अली मौला। वाह भाई वाह, मज़ो अची वियो। हैदर मौला। हाणे तव्हांजे लाइ फ़ैसिलो थोरो मुश्किल थी वियो अमी। अचो, थैंक यू वेरी मच, पंहिंजी जगह ते अची वञो। लश जे ताउन सां असांजो सेगमेंट हुयो। फ़ैसिलो छा चवणु चाहींदा पहिरियों सभिनि जी परफॉर्मेंसिस जे लाइ ॿुधायो असांखे। फ़ैसिलो तमामु वाकई मुश्किल थी वियो आहे। हिन अदी जेको सजाद अली जो पंहिंजो हर ज़ुल्म तेरा सॉन्ग ॿुधायो, ॾाढो मुश्किल आहे। ऐं अदी बि सुठो चयो, शाम जो ही पहर। शाम जो ही पहर, तव्हांखे ख़बर आहे अदी जो पंहिंजो मेहदी हसन साहब हा, ज़िंदगी में तो सभी। हा, अदे सुठो सिंग कयो। हा, हुननि मशहूरु जेका पंहिंजो ॿुधायो। बाक़ी हिन त मुंहिंजे बच्चे मट टोड़े छॾिया, पोइ हाणे असां हिननि खां पुछंदासीं। अच्छा, तव्हांजी नज़र में अॼु विनर केरु आहे उनखे घुराईंदा, पोइ ऑडियंस खां बि पुछूं था असां। ठीकु आहे, तव्हांजी नज़र में विनर केरु आहे? बसि आऊं ख़बर अथव छा आहे, मुंहिंजे लाइ फ़ैसिलो इलाही ॾुखियो आहे। हेॾा मुंहिंजूं भेणूं आहिनि। बिल्कुलु। ॿुधव, ऐं आऊं जेकॾहिं औरत थी करे सोचींदसि त पोइ आऊं हेॾां पोइ हिते, पर फ़ैसिलो हक़ जो, हक़ जो फ़ैसिलो, हक़ जो फ़ैसिलो, फ़ैसिलो हक़ जो। हा, इन हक़ ते अचूं था त पोइ कसीदे वारे कम खे खणी छॾियो आहे। ओके, तो आपकी नज़र में ऑडियंस क्या बोलती है? तो ऑडियंस की तालियां भी बता रही है कि फैसला सही है। भाई बहुत सारी तालियां होनी चाहिए। अभी फैसलो नहीं छड़ियो है आज से इन सेगमेंट जा विनर। थैंक यू वेरी मच ऑल ऑफ यू फॉर कमिंग। आई ही गिफ्ट जेको आहे तव्हां पंहिंजे हथनि सां जेको आहे त पार्टिसिपेंट खे ॾींदा, विनर खे ॾींदा। कांग्रेचुलेशन, कांग्रेचुलेशन, बहुत सारी तालियां। अभी मजीद आप सुनाए, मैंने गलत किया है, सही किया है, आप तालियों में मुझे जवाब दें। आपकी तालियां बताएंगे। बिल्कुल सही फैसलो कयो आहे अम्मी। ऐं हिते असांजो ही सेगमेंट भी ख़त्म थियो ऐं हाणे वो वक़्तु अची वियो आहे जॾहिं असां ताज मस्तानी का गानो ॿुधंदासीं। सुनना चाह रहे हैं इनसे सॉन्ग? चले जी, त असांजी फरमाइश आहे असांखे तव्हां सॉन्ग ॿुधायो। वाह वाह, माना सोने ते सुहागो। लगी आ तोसां दिल लगी आ। शोभी भाई खे छो पिया हरू भरू वरी तकलीफ़। अॼु मुंहिंजी दिल थी चए इहो ॿुधायो असांखे। बस पोइ जल्दी सां खणी अचो। शोभी भाई त पोइ अॼु माना गुल वांगुरु टिड़ी वेंदो। तो शोभी भाई मुझे ख्याल में तव्हां ॿिन्हिनि जी कोऑर्डिनेशन काफ़ी रही आहे। हिन खे जल्दी सां लॻायो ऐं अमी जो यकतारो चपी उहो बि जल्दी सां खणी ईंदा। जेसि ताईं असां ईअं कचहरी करे वठूं। हिते माई खणो। अच्छा अमी, हूअं त तव्हां सॼी दुनिया में परफॉर्म कयो आहे, पर तव्हांखे सुठी मोट अॼु ताईं किथे मिली आहे जेको तव्हांखे यादि हुजे, तव्हां कॾहिं भुली नथा सघो? जी मुझे जी 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 वो चाहिए यकतारा चपड़ी। राशिद जल्दी खणी जो। अबा मूंखे त ॻाल्हि इहा आहे ज़ोएब, मूंखे त हर महफ़िल ईअं लॻंदी आहे त शायदि अॼोकी महफ़िल मुंहिंजे लाइ को सफ़ा दंग हुई। स्पेशल आहे। हा, स्पेशल आहे। माना अल्लाह जा इहो एहसान सम्झां, करम सम्झां जो मूंखे मायूसी कोन थी आहे किथे बि। ऐं हिते त ॾिसो ही सभु सम्झनि था पंहिंजी ॿोली खे, पंहिंजी इनखे, पर ऐं जेकॾहिं मुल्क खां ॿाहिरि बि वञा थी त मूंखे अहिड़ी मोट थी मिले साॻी। ऐं पोइ मुंहिंजे लाइ उहा वधीक ख़ुशी जी ॻाल्हि थी थिए, छो जो जेके नथा सम्झनि हू बि असांखे उहा मोट पिया ॾियनि। ऐं उन खां पोइ जेकॾहिं ॾिठो वञे त पंजाब में वञा थी, जेकॾहिं लाहौर वञा, इस्लामाबाद वञा, तो हुते वारा माण्हू हिते खां वधीक मोट था ॾियनि। अच्छा, इहा ज़बरदस्त ज़बरदस्त अमी, असांजे लाइ प्राउड जी ॻाल्हि आहे। ऐं कॾहिं तव्हांखे अकेलो न ॾिठो आहे, तव्हां सां तव्हांजा ॿ दोस्त, ॿ साथी गॾु हूंदा आहिनि जेके ही साम्हूं आहिनि, यकतारो ऐं चपड़ी। हिननि सां तव्हांजी ॾाढी मोहबत आहे ऐं हिननि सां ई तव्हां कंप्लीट लॻंदा आहियो। हिन छा चवणु चाहींदा यकतारो ऐं चपड़ी जे बारे में तव्हां? 2 ॾींहं पहिरीं पाण हिकिड़े प्रोग्राम में गॾु हुआसीं। बिल्कुलु बिल्कुलु। सो मेहंदी जे प्रोग्राम में उते सभु पाण असीं फनकार गॾु हुयासीं, फनकारनि जो प्रोग्राम ज़ाहिर आहे। त हुन में मूंखे
नॉर्मल आम ड्रेस पातल हुई त हा। मूंखे सभिनी फेवर ॾिनी त तव्हां इहे छो नथा अहिड़ी ड्रेसिस छो नथा कयो इहे पायो सही। तव्हां बि बल्कि हाँ सभिनी बिल्कुल चयो। मां भी हुयसि। मूं चयो वाह ठीकु आहे ही मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी त सही आहे पर हा। यकतारे चपड़ीअ सां त हिकिड़ो चाहो आहे तव्हांजो। यकतारो चपड़ी ऐं मुंहिंजो ही गेटअप ही मुंहिंजे लाइ हिकिड़ी सुञाणप आहे ऐं मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशनसीबी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त आउं पंहिंजे कल्चर खे गॾु पाण Represent था सां कयो। गॾु पाण सां जिथे किथे गॾु खणियो था मूंखे सॼो सभु इहो चवंदा आहिनि सॼो कल्चर तुंहिंजे मथे ते आहे मूं चयो अल्हम्दुलिल्लाह हींअर खां न शुरू खां ई आहे सही सही हा, सही। इहे रब जा करम आहिनि बस वो हमें शुरू कजे हाणे। बिल्कुल शोभी भाई आपके ऊपर है बस सारा। चलिए बहुत सारी तालियों से स्टार्ट करेंगे। मोहब्बत जे मैदान में तू कुड़ी पकागे आसांगा अरवाह जा आसांगा अरवाह जा छॾला हूती लाहे इश्क नांग आहे ख़बर खादन खां पवे हो लगिया लगिया तो सा दिल लगिया 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 तो सा दिल लगिया 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 यानी दुख केड़ी खबर मिठा दुख केड़ी खबर यानी दुख केड़ी खबर सोना दुख केड़ी खबर लगिया लगिया तो सा दिल लगिया 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 तो सा दिल लगिया 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 जानी तुख केड़ी खबर मिठा तुख केड़ी खबर जानी तुख केड़ी खबर मिठा तुख केड़ी
परफॉर्मेंस, व्हाट अ परफॉर्मेंस। तव्हां त सफ़ा एक्टिव करे छॾियो असांजी ऑडियंस खे। बैटरी चार्ज थी वई न सभिनी बैटरी जी। सभिनी जी चार्ज थी वई, तव्हां करे छॾी। तव्हां बि हाणे उअं त वक़्तु थी वियो असांजो टाटा बाय बाय, पर दिलि न थी चए। असां चओ था अमी वेंदे वेंदे भला असांखे कुझु लाइन्स ॿिए गाने जो बि ॿुधाए। अरे वाह वाह। पोइ भला असांखे हू ॿुधायो न, हिकिड़ो माण्हू मोतीअ दाणो। माना उनखे उहो न छॾिबो, इनखे न छॾिबो जी, इन जो कुझु लाइन्स माना ॿुधायो इनखे तव्हां न छॾींदा। त पोइ हिकिड़ो कमु था कयूं न अमी। न माना तव्हांजी ज़ाहिर आहे पसंदि आहे, मां रुगो तव्हांजी न, हा, हर ॿुधंदड़ सभिनी जी जी पसंदि आहे। हर कॉल में हिन जी फरमाइश ज़रूरु थींदी आहे। अच्छा मूंखे ॿुधाईंदा ब्रेक वठी असां पोइ स्टार्ट कयूं? हिकिड़ो माण्हू आहे बिल्कुलु। शबी भाई एक मिनट सिर्फ कंफर्म कर लें, उसके बाद हम गाना स्टार्ट करते हैं। चले जी, ब्रेक जो नेड़ो अमी टाइम थियो आहे। ब्रेक खां पोइ जेको आहे हिकिड़ो माण्हू मोतीअ दाणो बि चवंदासीं ऐं बाक़ी गेम्स खे बि स्टार्ट कंदासीं। हिकिड़ो ब्रेक आहे, बसि वेंदासीं ऐं ईंदासीं। अचो कचहरी कंदा हलो न गॾिजी करे, बसि हीअं वेंदासीं ऐं हीअं ईंदासीं। प्रोग्राम जो नालो छा आहे बाबा? हो जमालो। सिंध जो सब खां वॾो गेम शो, 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 सिंध जो सब खां वॾो गेम शो। Welcome back to our show. हो जमालो ऐसा सां गॾु आहे the one and only ताज मस्तानी। सभु असां देर न कंदासीं, जल्दी जल्दी सां ॿुधंदासीं। हिकिड़ो माण्हू आहे मोती दाणो आहे और बहुत सारी तालियों के साथ ये गाना शुरू करेंगे। ये सब माण्हू मोती दाणा आहिनि। अॼोकी महफ़िल जे लाइ हिकिड़ो माण्हू आहे, माना मुंहिंजो पुटु ई आहे न, ऐं ही बि सभु मोती दाणा आहिनि। ज़ोहैब मुंहिंजे साम्हूं फ़िलहालु हिकिड़े जो ज़िक्र थींदो त पोइ हिकिड़ो, बाक़ी त सभु हुए ख़बर अथव असांजे लाइ सभु मोतीअ दाणा आहिनि। हिकिड़ो माण्हू ओ मोतीअ दाणो हो हिकिड़ो माण्हू मोतीअ दाणो ओ हिकिड़ो माण्हू मोतीअ दाणो
ओ जीजी सगाना ऐसे ये बलबले जागना ओ जीजी मुंडरी ओ जीजी सुमरो पकाट पकाते सो दाने पिदाना दाना 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 दाने पिदाना। भाई वाह, what a performance, what an energetic performance by Taj Mastani. Really loved it. दाने पे दाना था, वाकई में दाने पे दाना करे छड़ियो। मना इहो केर न चवे त बच्चन सां गॾु बीही वो ॾिसो मना जेके हिन साइड ना ख़ासि करे बॉयज़ जे टाइम ही ॿिन्हिनि गाननि में हिननि डांस कयो, हिननि खे कैमरा में बि फोकस करे ॾेखारियो, ख़ासि करे हथ मथे कयो हीअं 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 ताकि कैमरा में नज़र अचो। थ्रू आउट द सॉन्ग हिननि डांस कई ॾाढी ज़बरदस्त, तव्हांजी डांस खे मां एंजॉय कयां पियो। जॾहिं अहिड़ा जेके आहिनि प्यार करण वारा असांखे मोट ॾींदा आहिनि त पोइ असां वरी ख़बर अथव मस्तु त असीं अॻे ई आहियूं। मस्तानी नालो ईअं त नाहे रखियो न, बिल्कुलु बिल्कुलु छो जो कंहिं शाइर चयो आहे, कंहिं शाइर चयो आहे दीवाननि खे छेड़ियो छो था, हा दीवाननि खे छेड़ियो छो था बेगाननि जी बस्तीअ में वाह वाह रहण ॾियो ए दुनिया वारो मस्तनि खे सर मस्तीअ में। एनीवेज ॾाढो सुठो लॻो, ॾाढो असां एंजॉय कयोसीं, तव्हां आयो ऐं तव्हांखे ॾिसी हूअं ई ख़बर अथव सदा बहार ऐं मां वरी तव्हांखे बहार, ॾिसी मां तव्हांखे ॾिसी गुलो गुलज़ार बाग बहार बहार, बहार बाग बाग बहार। नीरज ॾाढो सुठो लॻो एंड थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग। Thank you, मुंहिंजे ऐं बचन चार चंड जेके मूंसां मुंहिंजा जेके बि ॿुधण वारा आहिनि, जेके मोहबत कनि था, अलाह साईं उन्हनि सभिनी खे परवरदिगार ज़िंदगी ॾे, सदाईं ईअं मुरकंदा ॾिसां, ख़ुशि ॾिसां। थैंक यू। ऐं वेंदे वेंदे नंढड़ो तोहफ़ो असांजे तरफ़ां बि लश जो जल्दी सां अली केॾां वियो, गिफ्ट खणी अचो। अम्मी खे असां ईअं कोन छॾंदासीं, ही लश तव्हां सां गॾु वेंदो, ही शादाब तव्हां सां गॾु वेंदो, राशिद खणो तव्हां, शादाब तव्हां सां गॾु वेंदो, उन सां गॾोगॾु बॉडी सोल तव्हां सां गॾु वेंदो, बॉडी सोल पांडा तव्हां सां गॾु वेंदो, नेल्सन पेंट तव्हां सां गॾु वेंदो, ही वारा लश तव्हां सां गॾु वेंदा, ऐं साम्हूं अरेबियन ब्यूटी क्रीम तव्हां सां गॾु वेंदी, GFC जा गिफ्ट्स बि तव्हां सां गॾु वेंदा, ऐं आमी जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि अमी। माशाल्लाह ही सभु वेंदा त पोइ बाइक बि ॾियो त चढ़ियो वञा न, ही सभु खणो इहा बि तव्हांखे ॾींदा माना ऐं लागी तो सामान रखियो खणियो वञा माना। ठीक है ऐं अल्लाह GFS builders and developers अल्लाह करे ख़ुशि हुजो, मुंहिंजियूं दुआऊं तव्हां सां सदाईं गॾु आहिनि। रब्बिल आलमीन हिननि शयुनि जी ज़रूरत न आहे, तव्हांजी जेका हीअ मोहबत आहे मुंहिंजे लाइ इहा काफ़ी आहे। थैंक यू वेरी मच ज़ोरदार ताड़ी थी वञनि ताज मस्तानी जे लाइ। थैंक यू वेरी मच। ऐं हिते हाणे असां शुरू कंदासीं पंहिंजा ॿिया सेगमेंट, ऐं हाणे जेको सेगमेंट आहे उहो आहे खाओ खट्टो। तो भाई खाने के लिए हमें कुछ औरतें चाहिए जिनको भूख लगी है जंहिंखे अच्छा जंहिं न कयो आहे परफॉर्म, अॼु असांखे थोरियूं मतारियूं जेको आहे त असांखे पहलवान भेणियूं घुरिजनि। हिकु भेण हेॾां सिलेक्ट कंदासीं, हिकिड़ी होॾां कंदासीं। अगरि काई पहलवान भेण खाओ खट्टो जो सेगमेंट आहे तिब्बत स्नो क्रीम जे ताबुन सां। तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल, एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। ऐं असां वटि आहे LED TV तिब्बत जी। त केरु अचणु चाहींदो हिन साइड खां? जेका भेण मुक़ाबिलो करे सघे भेण तूं छा करे सघे? ॿियो कोई अचणु चाहींदो? न, हेॾां ई सिलेक्ट करणी पवंदियूं भेणियूं, असांखे हेॾां ई सिलेक्ट करणी पवंदियूं। छो भला अॼु न आयूं आहिनि छा? आप 2 सेगमेंट में आ चुकी हैं, आप भी आ चुकी हैं, वो भी आ चुकी है जो नहीं आए। चले मेरी बहन आप नहीं आई हैं और आप भी नहीं आई, तव्हां ॿई अचो। चले जी, खाइण के मुकाबले के लाए असां भेणुनि खे सिलेक्ट कयो आहे। इनके लिए पहले तो बहुत सारी तालियां होनी चाहिए। तिब्बत स्नो क्रीम के ताउन सां असांजो सेगमेंट आहे एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। ऐं अॼु असां वटि छा आहे खाइण में? ओहो, अॼु असां वटि बनना केला। अॼु केलनि खाइण जो थींदो मुक़ाबिलो। जेसिताईं मां काउंट कयां 2 4 6 8 10 12 केला,
साउंड कम। हाँ अब सही है, ठीक है। त हिन खे बि काउंट कंदासीं घणा केला आहिनि, 2 4 6 8 10 11 आहिनि। 2 4 5 6 7 8 9 10 ये 11 केले एक लेके आए। एक खणी छो, हेरा 11 आहिनि, हेरा 12 आहिनि, मां वरी काउंट कयां। 2 4 5 6 7 8 9 10 11 ऐं 12 सही आहे। 12 बनानास केलन खाइण जो मुकाबलो आहे अॼु, मतलब केलन ते ज़ुल्म करणो आहे। हिक मिंट में सब केला चट करणा आहिनि, पट करणा आहिनि। जेका बि चट कंदी उन सां गॾु विधी हिते भॼी LED TV शो स्टार्ट करेंगे। ऐं हाणे मूंसां तव्हां सभु काउंट डाउन कंदा। मेरे साथ बोले ए, बोले बो, बोले ते एंड बोले स्टार। जल्दी 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 जल्दी। ओ भाई तालियां होनी चाहिए, मेरे को भी बोलता कि तालियां होनी चाहिए। हिम्मत देनी है, हौसला देनी है बहनों के। ओ वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। ओ वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। खाओ 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 केला खाओ, जान बढ़ाओ। केला खाओ, जान बढ़ाओ। आइए मेरी बहनों, बस नौकरी बाय कोहिनूर केमिकल एशिया की मशहूर बड़ी ब्यूटी क्रीम पे बस नो मेरी तालियां होनी चाहिए। बहनों के लिए गाय में तालियां होनी चाहिए। जल्दी जल्दी अच्छा थोड़ी देर में हमको काउंट डाउन स्टार्ट करना है। अरे परे 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 LED जो सवाल है बाबा, LED जो सवाल है। छिलकों में बनाना नहीं बिताने, छिलकों में नहीं बिताने, गुब्बारे नहीं है, बस अच्छे तरीके से काउंट कर दो आया। ये बस नौकरी चलेगी, काउंट डाउन करेंगे मिलकर मेरे साथ। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop 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 stop। चलें जी, पहिरियों मां हेॾां ॾिसां, पहिरियों मां खलू चेक कंदो आहियां त खलनि में त को लिकियलु न आहे, का खेले जी टुकड़ी बुकड़ी मथां भेण लिकाए छॾी हुजे। चले जी, ही सॼियूं खलूं साइड ते, ही सॼियूं खलूं साइड ते। ही हिकिड़ो बनाना, ही ॿियो बनाना जेको तव्हां छिलियो हुयो, मतलब भेण 10 केला खाधा आहिनि। ज़बरदस्त। 10 बनाना खाए, ही 2 बचाया आहिनि, हिकिड़ो छिलियल आहे ऐं हिकिड़ो पूरो आहे। हेॾां अची वञूं, माशाअल्लाह। पहिरियां त ही चेक कयूं, माशाअल्लाह। भेण खे त मूंखे लॻे थो इन केलनि जा काॾियूं न ॾियणु घुरिजनि, हिन सां न थींदो कमु। ओनली 1 बनाना, मतलब 11 केला खाधा है। अजी ही भी छो बचायो जी, ही भी खा न मां खावा इहो। चले जी भेण आए जी विनर, कांग्रेचुलेशंस, बहुत सारी तालियां होनी चाहिए। तवां जी टिबस नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल, एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। मेरी बहन कैसा लग रहा है आज? ॾाढो सुठो पियो लॻे। ॾाढो सुठो पियो लॻे। पहिरियों दफ़ो विन कई आहे LED। छा ॾिसंदो हिन ते? हो जमालो ॾिसंदो। ज़बरदस्त जी, हो जमालो ॾिसंदियूं। बहुत सारी तालियां होनी चाहिए बहन के लिए। एक केलो मां संभाले रखियो हुयो ताकि मां पाण खावां। ओके जी, त हिते सेगमेंट थे तो ख़त्म, नेक्स्ट सेगमेंट शुरू करणो आहे। भांगड़े जो सेगमेंट आहे, असांजे भाउरनि जे लाइ डांस करना है। आपको डांस करे दिखानी है, तो कौन आएगा डांस के लिए? उस दिन आप जीत के गए थे अंकल, मुझे याद है, जीत के गए थे इस डांस वाले में। हाँ जी, कौन आना चाहेगा डांस वाले में? न तो साथ चेंज करे बहनों के घुराइंदासीं म्यूजिकल चेयर में। जी आ रहा हूँ, बच्चों की तरफ आऊंगा मैं। जी कौन आना चाहेगा डांस जे लाइ? हिकिड़ो, ॿिया हथ मटंदा आहिनि। हेॾां केरु अचणु चाहींदो? ही बि विन करे वियो आहे न, भाउ मुंहिंजा खटे वियो आहे। जेको खटियो न आहे उहो। भला हिकिड़ो कमु था कयूं, फ़िलहाल असां म्यूज़िकल चेयर था कयूं, उन खां पोइ भाउरनि जी तरफ़ अचूं था, जेसि ताईं थोरो पाण में एनर्जी आणो। ठीकु है? सो म्यूज़िकल चेयर स्टार्ट कंदासीं हमारी बहनों के लिए।
म्यूजिकल चेयर। पांडा लिक्विड डिटर्जेंट के ताउन सां सफाई और हिफाजत साथ साथ मैं उनको चूज करूंगा जो अभी तक नहीं, सब अपनी अपनी जगह। अदी तमा चो आप आ जाए मेरी बहन म्यूजिकल चेयर, और आप भी आ जाए मेरी बहन म्यूजिकल चेयर, और ये आप आ जाए मेरी बहन, और आप भी आए मेरी बहन म्यूजिकल चेयर। है ना चाहूँ ओके जी। पांडा लिक्विड डिटर्जेंट सफाई और हिफाजत साथ साथ तमाम जो मुझी बहन आप आ जाए, तमाम भी अचो। पांडा लिक्विड डिटर्जेंट जे ताउन जो सेगमेंट है, जो बहन नहीं आई, जो बहन नहीं चले आप आ जाए मेरी बहन, तमाम अचो। घड़ी बहनी थी वयूं हिको, आपको तो मैंने नहीं बुलाया था। 1 2 3 4 5 6 इसमें फिर भी आ गई मेरी बहन, किसी में भी नहीं आई, इसलिए खुद ब खुद आ गई अपना डिसीजन लेके। चले जी आया हो ताने वापसी न कंदासीं तव्हांखे शुरू कंदासीं पंहिंजो ही सेगमेंट जेको आहे म्यूजिकल अच्छे आ। पांडा जे ताउन सां ही सेगमेंट आहे चेयर के टच न करणो आ, रिवर्स अची न वेहणो आ, विच में घुत न हणणो आ, बाकी सब कुछ करणो आ। ओके लेट्स बिगिन 1 2 3 एंड म्यूजिकल। थैंक यू ता वही दा सगो। पांडा लिक्विड डिटर्जेंट सफाई और हिफाजत साथ साथ 1 2 3 एंड म्यूजिक। हिन साइड का ओ जी आवाज न थी अचे यहाँ से। ओ हाँ ऐसे ही बोलना है, यही चवणो है। सो 4 भेणियों सां गड आहिन। पांडा जो सेगमेंट है 1 2 3 एंड गो। आप साइड से बैठिए मेरी बहन, थैंक यू वेरी मच। एंड ओ 1 2 3 एंड म्यूजिक। So last 2 sisters, 1 2 3 and music. मुझे पहले बताइए सही बैठियां रिवर्स है, सही है? जब यहाँ से आते हैं तो वो रिवर्स मानते हैं हम, ये थोड़ा सा साइड था ऑडियंस के ऊपर है। सही थी क्योंकि ये बहन बहुत ज्यादा पीछे थी, अगर आप यहाँ तक भी आ जाती तो दोबारा होता। आप यहाँ पे थी फिर गोल घूम के आई। सो अदी यू आर द विनर, कांग्रेचुलेशन। भेण सां गॾु जेको आहे त पांडा जा गिफ्ट ईंदा। राशि जल्दी सां ॾियो, जल्दी सां ही पांडा जा गिफ्ट तव्हां गॾु वेंदा। थैंक यू वेरी मच। ते असांजो ही सेगमेंट पहुचे तो पंहिंजी फिनाली ते। असांखे जेके स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि, अगरि तव्हां बि असांजे शो खे ज्वाइन करणु चाहियो था त स्क्रीन ते जेको असांजो नंबर हली रहियो आहे हुन ते व्हाट्सएप कयो, हुन ते कॉल कयो, फ्री रजिस्ट्रेशन करायो, अची वञो असांजे लाइ शो में। सिंध जो सभ खां वॾो गेम शो द वन एंड ओनली हो जमालो। सो हाणे नेक्स्ट सेगमेंट की तरफ वधूं या ब्रेक आहे, मूंखे कंफर्म करे ॿुधायो काइंडली। नेक्स्ट जी ठीक है, लास्ट ही है हमारे पास। ओके जी, तो सेगमेंट असां कंदासीं हाणे भाउरनि जो आहे असांजो घूम च रखड़ा कंदासीं। घूम च रखड़ा डंडे वारो सेगमेंट आहे, हिन में असांजा भाउर अची सघनि था।
ये समझो तो कैप पारो भाई, कैप पारो। आप आ जाए मेरे भाई, आप आ जाएं। और ये भी कैप वाले मेरे भाई आप भी आ जाएं। घूम चर रखड़ा नेल्सन जे ताबन सां असां जो आहे ही सेगमेंट नेल्सन पेंट चाहिए तो रंग नहीं, ये छोटा बच्चा है, छोटे बच्चे नहीं। आप आ जाएं ग्लासेस वाले अंकल। ओके ओके ऐं ॿियो केरु अचणु चाहींदो? और कौन? चले जी आप आए अंकल, सही है। तो चार भावरनि के साथ सिलेक्ट कयो आहे हिन सेगमेंट जे लाइ, जंहिंजो नालो आहे घूम जा रखड़ा। ॾिसूं था त अॼु कीअं परफॉर्म था कनि हिन सेगमेंट में। नेल्सन जो असांजो ही सेगमेंट है। चलें जी जल्दी से इनको दिखाएं, डेमो दिखाएं कैसे खेलते हैं। ये डंडा जमीन पे रखेंगे, माथा डंडे पे रखेंगे, 4 चक्कर लगाएंगे। गो 1 2 3 नहीं 4 चक्कर नहीं दे, 4 चक्कर नहीं दे। अच्छा वापस आ चौथा चक्कर जी। हाँ दिए रे 4, पूरा दिए रे 4। दोबारा 2 3 ओरे दबा अच्छा। चले जी 4 चक्कर लगाने। जब मैं आपको गो बोलूंगा फिर ही जाना है, आपको ऐसे नहीं जाना। वहां से बॉल उठानी है, इन्हें बास्केट में विझनी है। वरी विच ते जी 4 चक्कर लगाना है, बॉल खड़ी है, उन्हें बास्केट में विझनी है। ऐसे करते रहना है 1 मिनट तक। लास्ट में बॉल काउंट करेंगे, जंहिंजूं बॉल वधिक शिफ्ट थियल हूंदियूं उहो ई हूंदो विनर। हिन सेगमेंट जो जेको आहे नेल्सन पेंट जे ताउन सां यही रोज़ रंग ज़िंदगी का। तो असां हिन हीरो खां शुरू कंदासीं। ये हीरो मटीरियल आहे। चलें जी अची वञो पंहिंजी जगह ते, 1 2 3 and go. 1 very good, 2 3 go. Very good. बॉल उठाए। जल्दी 9 8 7 6 5 4 go 3 2 1 साथियों चले जी अलाए छा थी वियो। हाँ वञणो होॾो हुयो, अची हेॾां वई मुंहिंजा भाउ। ओके नेल्सन पेंट्स 1 नेल्सन पेंट्स 2 नेल्सन पेंट्स 3 नॉट बैड। अगर ये पंहिंजे पूरे होश आवाज़ में खेॾे हा न अञा वधीक बॉल शिफ्ट करे हा। नॉट बैड, गुड। अदा अच्छा तव्हां जो केॾा कंफ्यूज थियो आहे मुंहिंजो भाउ, आज फर्स्ट टाइम खेल रहे हैं। चलें जी ऑल द बेस्ट आपको कहेंगे। तो 1 2 3 and go. 1 2 3 go. अरे परे 1 2
जबरदस्त भाई। He Nelson paints 1, Nelson paints 2, Nelson 3 and Nelson 4 balls। भाई जबरदस्त, मुझे भी पानी चाहिए। तो थैंक यू वेरी मच भाई, आप जा सकते हैं, बैठ सकते हैं। तव्हां खां वधीक बॉल्स वञी चुका आहिनि। अंकल ॾिसो हाणे कीअं था खेॾनि। अचो अंकल पंहिंजी जगह पे। चले मुझे भी पानी की बोतल दीजिएगा, लेने गया है। काउंट डाउन 1 2 3 एंड गो। 1 2 3 आगे आगे आगे। नॉट बैड नॉट बैड नॉट बैड नॉट बैड नॉट बैड। जल्दी 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 जल्दी। 1 2 3 go 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 go। अरे परे 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 अरे परे 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 अरे परे 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 परे। 1 10 9 8 7 6 go 5 4 3 2 1 and stop। Still Nelson paints 1 and Nelson paints 2, only 2 balls। So thank you very much। आप भी बैठ सकते हैं। लास्ट सांझ जो पार्टिसिपेंट सां गॾु कंटेस्टेंट। चले जी आ जा अपनी जगह पे। 1 2 3 and go। 1 2 अंकल को जिन्होंने खेला था। 2 3 go 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 go। यार आज तो एक्टिव एक्टिव पार्टी। हॉबी में जाए, हॉबी में हॉबी में। 1 go 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 go। 2 1 and stop। पहली बात तो ये मैंने गो बोला नहीं बोला ना, ऐसे ही चले गए। और दूसरी बात 3 चक्कर लगाए थे, आपने काउंट किए थे तो इन्होंने 3 चक्कर लगाए, 4 नहीं लगाए। आखिरी चक्कर आपको लगाना था, इसलिए आपने जस्ट 3 बॉल डाली है, एक आपकी काउंट नहीं करेंगे। थैंक यू वेरी मच, आप आ सकते हैं। ही भाई आज जो विनर कांग्रेचुलेशन। हिंदुस्तान गिफ्ट में तो नेल्सन जो जल्दी से नेल्सन का गिफ्ट दीजिएगा। नेल्सन पेन ओके जी, इन सां गॾोगॾु बॉडी सॉल्व भी इन सां गॾु वेंदो। थैंक यू वेरी मच, बहुत सारी तालियां होनी चाहिए। हिते असांजो ही सेगमेंट भी पहुंचे तो पंहिंजी पुॼाणी ते, असांजो शो भी पहुंचे तो पंहिंजी पुॼाणी ते। लास्ट में असां डिस्ट्रीब्यूट कंदासीं गिफ्ट, और सब अपनी जगह पे होंगे, बच्चे भी अपनी जगह पे होंगे। अगर बच्चे आगे आ गए तो मैं शो खत्म करके चला जाऊंगा, मैं गिफ्ट डिस्ट्रीब्यूट नहीं करूंगा। सब बच्चे अपनी जगह अपनी जगह। नेल्सन का स्टार्ट कंदासीं असां, नेल्सन पेंट से स्टार्ट करेंगे। नेल्सन पेंट यही तो रंग है जिंदगी का, है ना। स्टार्ट कंदासीं, खनी चो बच्चे अपनी जगह। बच्चे अच्छा ये खूबसूरत बना के आए बहुत। ही तव्हांजे लाइ, ही तव्हांजे लाइ। ये ॾिसो गुड बाय विंटर लिखा है, ॾिसो गुड बाय विंटर, माशाल्लाह। चले जी KTN हो जमालो। ही नेल्सन पेंट तव्हांजे लाइ। नेल्सन पेंट यही तो रंग है जिंदगी का, ही तव्हांजे लाइ। नेल्सन पेंट बेटा बैठ जा बैठ जा बैठ जा बैठ जा बैठ जा बैठ जा बैठ जा। नेल्सन पेंट सही तो रंग है जिंदगी का। वेरी क्यूट ड्रेस, ये तव्हांजे लाइ, ये आपके लिए। नेल्सन पेंट यही तो रंग है जिंदगी का। ये आप कुछ खाने के लिए भी लेके आई, तो फटा हुआ ये भी लेके आई है। नेल्सन पेंट यही तो रंग है जिंदगी का। ही वठो, ही वठो, वठो 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 वठो।
शादाब जा असां वटि गिफ्ट्स आहिनि अपनी अपनी जगह। चले आज मैं पीछे से स्टार्ट करता हूँ। शादाब जा गिफ्ट्स आहिनि, ही तव्हां जे लाइ शादाब, ही तव्हां जे लाइ शादाब जो गिफ्ट, ही अदी जे लाइ शादाब जो गिफ्ट, शादाब, ही तव्हां जे लाइ शादाब, ही शादाब तव्हां जे लाइ, ही शादाब तव्हां जे लाइ, ही अंकल जे लाइ। चले 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 जी चले जी, ये आपके लिए शादाब। होने 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 साइड आप भी हलो, ही तव्हां जे लाइ शादाब। उस साइड भी आ जाएं, हेॾा में शादाब ॾींदासीं। बॉडी सॉल भी खणी अचो, ही बॉडी सॉल कॉस्मेटिक्स भी सां सां कराइनि। बॉडी सॉल कॉस्मेटिक्स, बॉडी सॉल कॉस्मेटिक्स, ही तव्हां जे लाइ बॉडी सॉल कॉस्मेटिक्स। ये वैसा ही बना के लेके आए। बॉडी सॉल कॉस्मेटिक्स, ही तव्हां जे लाइ, ही शादाब जो गिफ्ट आपके लिए मेरी बहन। बॉडी सॉल कॉस्मेटिक्स, ही तव्हां जे लाइ बॉडी सॉल कॉस्मेटिक्स। जल्दी से दीजिएगा। ही बॉडी सॉल कॉस्मेटिक्स इस भाई के लिए, ही तव्हां जे लाइ मुझा भा आए। इस छोटी बच्ची के लिए बॉडी सॉल कॉस्मेटिक्स, ही बॉडी सॉल जो तव्हां जे लाइ दी गिफ्ट बॉडी सॉल। ही शादाब जो गिफ्ट तव्हां जे लाइ, हे अदी जे लाइ शादाब जो गिफ्ट। आ जाए मेरे साथ आ जाए, उस साइड आ जाए। ही शादाब विद अस, फ्रूट नेशन भी पे आए। अपनी जगह। ये क्या? ओके, वेरी गुड, ब्यूटीफुल, थैंक यू फॉर दिस। बहुत अच्छा बनाया है। ये ऑफिस में लगाएंगे हम। पांडा लिक्विड डिटर्जेंट अपनी जगह। नहीं, ऐसे नहीं, अपनी जगह। चले नहीं, ऐसे नहीं करे। ये था, मैं इनको दे रहा था। ही GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स, इनके लिए GFS बिल्डर्स अभी मैंने आपको दिया है। इसी पे पहले दूसरा दिया था मुझे आपने, अब ये दूसरा निकाला है। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स, आइंदा ऐसा ना कीजिएगा। आज दे रहा हूँ GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। अब मैं हर बच्चे को याद रखता हूँ जो भी मुझे देता है। GFS बिल्डर्स और डेवलपर्स नहीं, आ जाए, इस साइड आ जाए। है ना अच्छी वञो। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जहाँ गिफ्ट्स आहिनि असां सां। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स, GFS बिल्डर्स डेवलपर्स। बच्चों की तरफ में आऊँगा ही नहीं। GFS बिल्डर्स डेवलपर्स, GFS बिल्डर्स डेवलपर्स। चले जी, GFS जम के ॾींदा वञो। अदा ही तव्हां जे लाइ GFS जो, ही अंकल जे लाइ GFS जो, ही तव्हां जे लाइ GFS जो, ही अच्छा पोयां भी वेठा आहिनि। हुननि ताईं कीअं पहुचे, मां पाण ई थो अची वञा। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स, आ जाए, इस साइड आ जाए। GFS चले जी, ये आपके लिए GFS। अब उस साइड चले। अगर हारे बार आया वरी मां ओॾे हलियो वेंदुमि। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स, GFS बिल्डर्स, GFS बिल्डर्स, GFS फ्रूट नेशन। ही अम्मा जे लाइ फ्रूट नेशन। नहीं, बैठ जाओ। फ्रूट नेशन। ये सामट लश जो है, लश बाय फ्रूट नेशन। चले जी, मूंखे ॾींदा, हिननि खे न मिलियो आहे। लश बाय फ्रूट नेशन। आ जाए, साइड आ जाए। ये बच्चे अपनी जगह। अली तव्हां हेॾां ही बीहो। जे लश बाय फ्रूट नेशन। अपनी जगह। ये आपके लिए फ्रूट नेशन। ये देखे, जो बच्चे बैठे हुए मैं उनको दे रहा हूँ। जो खड़े हुए मैं उनको नहीं दूंगा। जो खड़े हुए हैं उनको नहीं दूंगा। लश बाय फ्रूट नेशन, ही तव्हां जे लाइ फ्रूट नेशन आए। चले जी, ये छोटी बच्ची को दे रहा हूँ। ही अरेबियन ब्यूटी क्रीम जो, हिते असांजो
शो पहुंचे तो पंहिंजी पुॼाणी तो उम्मीदो क़यादत जो शो बि तव्हांखे पसंदि आंदो वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीक ते साईं पंहिंजो ख्यालु रखिजो प्रोग्राम जो नालो छा आहे हो जमालो।